शिया उलमा काउंसिल पाकिस्तान सकरन पारां जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम जाफ़र सादिक अलैहिस्सलाम जी विलादत जो ॾियारियो गॾियल तौरु अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। इन सिलसिले में सैयद सुभान अली शाह, ख़ादिम हुसैन परियार ऐं सैयद एहसान अली शाह जी अॻुवाणीअ में लब्बैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नारनि सां हैदरी मस्जिद खां काज़ी सरफराज़ मेमून चौक ताईं रैली कढी वई, जिते मथियनि अॻुवाणनि अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे लाइ रहमतुल आलमीन बणिजी आया। संदुल तालीमात जहालत खे ख़तमु करे इस्लाम जी रोशनीअ खे पखेड़ियो। हिननि चयो त इमाम जाफ़र सादिक अलैहिस्सलाम अल्लाह ताला अज़्ज़ वजल ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहकामनि जी पैरवी कंदे हमेशह दीन इस्लाम जी प्रचार कई। हिननि वधीक चयो त असांखे पंहिंजे अमली किरदार सां इस्लाम जे ॿुधायल उसूलनि खे अपनाइणो पवंदो, जंहिंमें ई ॿिन्ही जहाननि जी कामयाबी आहे। रैलीअ में हुकुम कीरियो, नवीद भट्टी, सैयद फरमान अली शाह, अली शेर मल्ला ऐं मोहम्मद काबिल कीरियो समेत कई मोमिन शरीक हुआ।